टिपेरी जी नमाज़ खां पोइ जेको शख़्स या अल्लाहो या रहमानो या रहीम, या अल्लाहो या रहमानो या रहीम, या अल्लाहो या रहमानो या रहीम पढ़ंदो रहे ऐं सिज लथे खां पहिरीं अल्हम्दुलिल्लाह उहा दुआ करे जेकी महसूसु करे त मुंहिंजी उहा हाजत आहे, मुंहिंजी उहा तकलीफ़ आहे, मुंहिंजी उहा परेशानी आहे, मुंहिंजो उहो ग़म आहे, मुंहिंजी उहा मुसीबत आहे, मुंहिंजी उहा बीमारी आहे, नियाणियुनि जा रिश्ता कोन था थियनि, महांगाई जी वजह सां परेशानी आहे, दुकानु कोन थो हले, ग़म वधीक थी विया आहिनि, झगड़ा ख़तमु कोन था थियनि, पाड़े वारा कोन था ठहनि, मिटनि माइटनि सां आज़माइश आहे। इंशा अल्लाह अज़्ज़ वजल टिपेरी जी नमाज़ खां पोइ पंहिंजे मौला जी जनाब में ॿाॾायो या अल्लाहो या रहमानो या रहीम जो वज़ीफ़ो पढ़ो ऐं हुन खां पोइ इंशा अल्लाह अज़्ज़ वजल अवां सैयदा ज़हरा पाक जी मुबारक अदा खे अपनाईंदे दुआ करियो। ॾिसो अल्लाह तबारक व तआला जो केतिरो करम थो थिए। पोइ रमज़ान शरीफ़ आहे, रमज़ान शरीफ़ में त माशा अल्लाह अज़्ज़ वजल रोज़ानो टिपेरी जी नमाज़ खां पोइ शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जो मदनी मुज़ाकरो बि त अचे पियो ऐं मुनाजात अफ़्तार बि त अल्हम्दुलिल्लाह अवां मदनी चैनल ते ॾिसो पिया, त मदनी चैनल सां वाबस्ता रहो। अल्लाह ताला अवां सभिनी खे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब करे। हिकिड़े दफ़ा वरी त चवां अवां सभिनी खे जुमा मुबारक।